अरे काफिला तैयार थी रहिया आहिनि। फख्शऊहुम तंहिं करे डिजो पंहिंजो पाण खे बचायो, भॼी करे मैदान खाली करियो। जवाब चायो अल्लाहु अकबर। फज़ादहुम ईमानन वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। ईमान अञा वधी वियो हलियो। अल्लाह जे पैगंबर जी इताअत जे लाइ वरी मरण लाइ तैयार आहिनि। 70 सहाबा साम्हूं ज़ख्मी थी किरिया आहिनि, पर को बि ख़ौफ़ कोन्हे को बि इराज़ कोन्हे को। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फ़ीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फ़ी अनफुसिहिम हरजा मिम्मा क़ज़ैत वयुसल्लिमू तस्लीमा। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा अंफ़अना बिमा अल्लमतना वअल्लिमना मा यंफ़अुना वज़िदना इल्मा। मोहतरम मुकर्रम ऐं मुअज़्ज़ज़ सामीन, असां मुसलमान आहियूं। अल्लाह ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे हुक्म जा पाबंद आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे ऐं तव्हांखे हर हिकु शख़्स खे हुक्म ॾिनो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनु दुख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा। त ऐ मोमिनो, तव्हां इस्लाम में मुकम्मल तौर ते दाख़िल थी वञो। शैतान जे कदमनि जी पैरवी न करियो। इस्लाम ते मुकम्मल तौर ते असां कीअं अमल पैरा थी सघूं था, अल्लाह ताला असांखे उहो रस्तो बि ॾेखारियो। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे उलुल अज़म नबियुनि जा मिसाल पेश कया आहिनि। मूं ते ऐं तव्हां ते अल्लाह ताला हुज्जत पूरी करे छॾी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असां खां उहो इस्लाम क़बूल करे थो जंहिं इस्लाम में, जंहिं दीन में अल्लाह ऐं अल्लाह जे नबीअ सां मोहब्बत विचां इताअत कई वञे, फरमान बरदारी कई वञे, अल्लाह जो चयो मञियो वञे, रसूलुल्लाह जी पैरवी कई वञे। अल्लाह ताला असां खां इन क़िस्म जी मोहब्बत वारी इताअत जो तक़ाज़ो कयो आहे। ऐं अल्लाह ताला इन मोहब्बत वारी इताअत जा मिसाल पंहिंजे पैगंबरनि जी ज़िंदगीअ मां बयान कया आहिनि। असीं तरतीबवार इन मसइले खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त असल इताअत आहे छा। नालो ॿुधूं था, नालो वठूं था, इक़रार करियूं था, दावा करियूं था,
पर असल फरमान बरदारी, असल इताअत, असल दीन में मुकम्मल दाखिल थियण इहो आहे छा? कहिड़ी शइ जो नालो आहे? उन लाइ पहिरियों मिसाल अल्लाह जे खलील सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में वठंदासीं, जंहिंखे अल्लाह ताला इमामुल अंबिया जी उम्मत जे लाइ बि उसवा बणायो आहे। क़द कानत लकुम उसवतुन हसनतुन फी इब्राहिम वल्लज़ीना मअह, उसवा हसना है। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, इब्राहिम जी ज़िंदगी भी तव्हांजे लाइ मिसाल आहे ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह जी ज़िंदगी भी तव्हांजे लाइ मिसाल आहे। हीउ हिकु सिलसिलो आहे। उन सिलसिले मां पाण मिसाल वठी पंहिंजी ज़िंदगी संवारे सघूं था, उजारे सघूं था, सुधारे सघूं था। अल्लाह सुब्हानहु व तआला सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे तरीक़े खां मोह मोड़ींदड़ क़ौम हुजे, शख्स हुजे, गिरोह हुजे, कबीलो हुजे, उनखे अहमक ऐं बेवकूफ़ चयो आहे। उन जो बुनियादी कारण छा आहे? उन जो बुनियादी कारण इब्राहिम अलैहिस्सलाम जी सच्चाई ऐं इताअत आहे। उन तरीक़े के छॾे ॾियण इहा शकावत, बग़ावत, हट धर्मी, नाफरमानी, मसियत ऐं गुनाह आहे। उन करे अल्लाह पाक इब्राहिम अलैहिस्सलाम खे मिसाल जे तौर ते पेश कयो आहे। वमन यरग़बु अन मिल्लति इब्राहिम इल्ला मन सफ़िहा नफ़्सहु वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया वइन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन। केरु आहे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन खां, उन्हनि जी सुन्नत ऐं तरीक़े खां मोह मोड़े, इल्ला मन सफ़िहा नफ़्सहु, मगर उहो बदबख्त इंसान जंहिं पंहिंजो पाण खे बेवकूफ़ ऐं चरियो करे छॾियो। वलक़द इस्तफ़ैनाहु फ़िद दुनिया, असां इब्राहिम खे दुनिया में बि इंतिखाब सां चूंडियोसूं, कायनात जे माण्हुनि मां चूंडे कढियोसूं। वइन्नहु फ़िल आख़िरति लमिनस सालिहीन, ऐं आख़िरत में नेकोकारनि जो मिसाली इंसान हूंदो। कारण छा आहे? सबब छा आहे? इज़ क़ाल लहू रब्बुहु अस्लिम क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन। जॾहिं रब जो हुक्म आयो, इब्राहिम अस्लिम, तू मुंहिंजो फरमान बरदार बानो थी वञ। क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन, जवाब में सोचे कोन थो, लाराए कोन थो, लवाए कोन थो, वक़्त कोन थो वठे। बाबे खां पुछां, साईं खां पुछां, मौलवी साहब खां पुछां या इमाम खां पुछां, मुंहिंजी कौम बि वॾी आहे, मुंहिंजी कौम जा माण्हू वेड़ा कनि, झेड़ा कनि, का बि शइ कोन पिया सोचीनि। क़ाल अस्लमतु लिरब्बिल आलमीन, अल्लाह पारा हुक्म आयो, अस्लिम, तू फरमान बरदार थी। जवाब दे तो, या अल्लाह, जहानन जे पालनहार जे सामूं आऊं सजदारेज़ आहियां, मुती आहियां, फरमान बरदार आहियां। वसा बिहा इब्राहिम बनीहि व याकूब, ऐं इन इताअत, इन फरमान बरदारी जी वसीयत करे तो इब्राहिम पंहिंजे औलाद खे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र, इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटो इसहाक जो पुटु याकूब पंहिंजे औलाद खे। वसा बिहा इब्राहिम बनीहि व याकूब या बनी इन्नल्लाह अस्तफा लकुमुद्दीन फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। मुंहिंजा बचड़ा, मुंहिंजा पुटड़ो, अल्लाह तव्हांखे पंहिंजे दीन लाइ चूंडे छॾियो आहे, तंहिंजे करे फला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरण घड़ीअ ताईं अल्लाह जा फरमान बरदार बाना थी रहिजो। आखिरी वक़्त आहे।
आखिरी वक़्त ताईं जॾहिं तव्हां ते मौत अचे तॾहिं मुस्लमान थी इताअत गुज़ार थी रहिजो। अल्लाह सुब्हानहु व तआला इहो साॻियो ई नक्शो अगर खां पोइ ते तव्हां वेंदव उते पेश फरमायो आहे वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। बैतुल्लाह जी तमीर जो अज़ीम रहलो आहे। इब्राहीम जो सिरूं हथन में आहिनि। इस्माईल अलैहिस्सलाम तगारी कुले ते पंहिंजे पीउ सां गॾु खाना काबा जी तमीर करे रहिया आहिनि। तमीर दौरान अल्लाह जी बारगाह में दुआ आहे या अल्लाह असां खां ही अमल क़बूल कजाए। इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अॻियां दुआ आहे रब्बना वजअलना मुस्लिमैनि लक। या अल्लाह आऊं इब्राहीम मुंहिंजो पुटु इस्माईल तुंहिंजी बारगाह में बीठल आहियूं। खाना काबा जी तमीर जो एज़ाज़ तो असांखे नसीब फरमायो आहे पर दुआ इहा आहे वजअलना मुस्लिमैनि लक। या अल्लाह तुंहिंजा फरमान बरदार बणाए रखजाए। तुझी तौफीक सां तुझी फरमान बरदारी ते कार बंद रहूं कायम रहूं इस्तिकामत नसीब कजाए। वजअलना मुस्लिमैनि लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक। या अल्लाह असां खां पोइ असांजो औलाद ईंदो अल्लाह उन औलाद खे असांजी ज़ुर्रियत खे असांजी पोयनि खे नसलनि खे तुंहिंजा फरमान बरदार बणाए रखजाए। यो बुनियादी नुक़्तो आहे। अल्लाह जो मोमिन हुजे ऐं फरमान बरदार न हुजे उहो मोमिन कोन्हे। मोमिन हुजे मुसलमान हुजे अल्लाह जो बाग़ी हुजे अल्लाह जो नाफरमान हुजे अल्लाह जे हबीब जो नाफरमान हुजे वो छाजो मोमिन है। उन करे अल्लाह के इब्राहिम अलैहिस्सलाम जो दुआऊं कहिड़ियूं बणियूं जो अल्लाह पाक उनखे आखिरी किताब जो हिस्सो बणायो आहे। आखिरी किताब में अल्लाह वे दुआओं जिक्र कयो है रब्बना वजअलना मुस्लिमैनि लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ये इब्राहिम अलैहिस्सलाम जो दुआऊं जेके अल्लाह असां लाइ उसवा करार ॾिनो मूंखे ऐं तव्हांखे दावत ॾियनि पियूं त अल्लाह खां इताअत जी तौफ़ीक़ घुरो। अल्लाह के राज़ी करण चाहियो था तो दुनिया में अल्लाह जा फरमान बरदार बाना अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा वफादार उम्मती थी रहो तो पोइ अल्लाह ताला तां राज़ी थींदो। जेकॾहिं न तो खाली ज़ुबानी कलामी खाली नाले जी इताअत खाली नालो खाली दावा इन जी का औकात कोन्हे का। बे नंबर जो मिसाल इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह जो मिसाल है। कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। ऐ प्यारा पैगंबर तव्हां चओ इन्न सलाती व नुसुकी मुंहिंजी नमाज ये नमाज में क़ियाम हुजे नमाज में झुकण लाइ रुकू हुजे नमाज में पेशानी टिकाइण जे लाइ सजदो हुजे नमाज जा सभई अरकान ये अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾुगाइनि। इन सलाती व नुसुकी मुंहिंजी कुर्बानी मुंहिंजो नज़र ऐं न्याज़ मुंहिंजो ज़बा मुंहिंजो ज़बियो फ़क़त अल्लाह लाइ वो महयाय व ममाती मुंहिंजो जीअण मुंहिंजो मरण लिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह जी रज़ा लाइ आहे अल्लाह खे राज़ी करण लाइ आहे जेको काइनात जो जहान जो पालनहार आहे। ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु उन अल्लाह जो को बि शरीक न आहे। मूंखे इन्ही ॻाल्हि जो पाबंद कयो वियो आहे त अल्लाह जो थी रहां अल्लाह जो कंहिंखे बि शरीक न मञां कंहिंखे अल्लाह सां शरीक न करियां। व अना अव्वलुल मुस्लिमीन हिन काइनात में मुंहिंजी उम्मत में सभ खां पहिरियों अल्लाह जो फरमान बरदार बानो आहियां। फरमान बरदारी अल्लाह जी बारगाह में जेका खूबी अल्लाह खे वणे थी जेका मतलूब आहे उहा इहा आहे त बानो अल्लाह जे लाइ फरमान बरदार हुजे चेदार हुजे हुतां अल्लाह जो फरमान हुजे हुतां मोमिन उनखे तस्लीम करे।
हुतां इमामुल अंबिया जो फरमान हुजे, हुतां मोमिन उनखे तस्लीम करे। अल्लाह ताला खे इहा इताअत, इहा फरमान बरदारी पसंद आहे। मूं तव्हांखे प्यारनि ॿिनि पैगंबरनि जो मिसाल ॾिनो, उन्हनि ॿिन्ही पैगंबरनि जी जेका इताअत जो जज़्बो आहे, इताअत जूं दुआऊं आहिनि, इताअत जी तौफ़ीक़ लाइ जेका तड़प आहे, उहा पेश करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां अंदाज़ो लॻायो त इन इताअत ऐं प्यार सां, निमरत सां, मुहबत मां जेका इताअत आहे उनजी अल्लाह वटि केॾी अहमियत आहे, अल्लाह खे केॾी वणे थी, जो अल्लाह पंहिंजे पैगंबरनि जी इताअत ऐं इताअत जे दुआउनि जा मिसाल ॾिना आहिनि। 3 नंबर ते इन हवाले सां अल्लाह रब्बुल आलमीन हिन काइनात में हिन उम्मत जे अज़ीमुल क़द्र, जलीलुल क़द्र, मिसाली जेके सहाबा किराम रज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन हुआ, उन्हनि खां वठी करे क़यामत ताईं अचण वारे हर इंसान खे इन इताअत जो पाबंद कयो आहे। हिकु अल्लाह जी इताअत ऐं अल्लाह जी इताअत सां गॾु अल्लाह जे पैगंबर जी इताअत, छो त अल्लाह जे नबी जी इताअत हक़ीक़त में अल्लाह जी इताअत आहे। जे मुंहिंजे पैगंबर जी इताअत कई, मुंहिंजी इताअत कई। अल्लाह जा पैगंबर आया दीन खणी समझाइण जे लाइ, क़ुरान खे खोले समझाइण जे लाइ, क़ुरान करीम खे उम्मत ताईं पहुचाइण जे लाइ, इबलाग जे लाइ इमामुल अंबिया आया। इमामुल अंबिया जी इताअत खां सवाइ क़ुरान करीम खे समझण नामुमकिन आहे, उन ते अमल बि नामुमकिन आहे, दीन में दाख़िल थियण बि नामुमकिन आहे, ऐं असांजी कंहिं बि लिहाज़ सां कामयाबी नामुमकिन आहे। उन करे अल्लाह ताला हिन पूरी उम्मत ते इहो फर्ज़ करार ॾिनो त पूरी उम्मत ते मुंहिंजे पैगंबर जी इताअत फर्ज़ आहे, पर उन इताअत जा दर्जात आहिनि। हिकु आहे दावा, ॿी आहे ख़ाली ॻाल्हि तस्लीम करणु, पर दिलि में उनजो ॾुख हुजणु। अल्लाह ताला इन्हनि सभिनी शयुनि खे रिजेक्ट कयो आहे। ऐं अर्ज़ु कंदो आहियां, क़ुरान करीम में सिर्फ़ु हिकिड़ी आयत जेका तव्हां शुरू में ख़ुतबे में ॿुधी, या अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर जी इताअत जे बारे में हिकिड़ी आयत नाज़िल करे हा। हिन उम्मत जे हर माण्हू जे लाइ उन हिकिड़ी आयत जो मफ़हूम, उन जो फ़हम ऐं फ़िक़ह घणे। फला वरब्बिक ला युमिनून, तुंहिंजे पालनहार जो कसम खणा पियो, फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, तुंहिंजे पालनहार जो कसम, ला युमिनून, ही ईमानदार नथा थी सघनि, हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, एस ताईं जो पंहिंजे इख़्तिलाफ़नि जो तव्हांखे हाकिम मुक़रर न कनि। इख़्तिलाफ़ थी वियो, इख़्तिलाफ़ मीरास में, इख़्तिलाफ़ निमाज़ में, इख़्तिलाफ़ हज में, इख़्तिलाफ़ मीक़ात में, इख़्तिलाफ़ एहराम में, इख़्तिलाफ़ सौदे में, इख़्तिलाफ़ संगाबंदीअ में, कंहिं क़िस्म जो इख़्तिलाफ़ हुजे, पर उन इख़्तिलाफ़ में जेको हल आहे, जेका इताअत आहे, उहा सिर्फ़ु इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह जो फ़र्ज़ आहे। हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, एस ताईं ईमानदार नथा थी सघनि जेस ताईं तव्हांखे पंहिंजो हाकिम मुक़रर न कनि। अल्लाहु अकबर। उन खां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत, फ़ैसिलो अची वियो। ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं मने वरिताऊं, इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, पर दिलि में राज़ी कोन्हे, चए थो इहो फ़ैसिलो त थी वियो आहे, पर मूंसां ज़ुल्म थियो आहे, मूंखे हक़ कोन मिलियो आहे। क़ुरान हदीस जो फ़ैसिलो ही आहे, पर छो त ज़मीन बाबा मुंहिंजे नाले करे वियो हो। पाण वटि थींदो आहे न ईअं, सही बाबा जो नंढो पुटु चागलो हो, उन करे नंढे पुट जे नाले बाबा बनी 15 एकड़ मां 10 एकड़ करे वियो, बाक़ी 5 पुटनि जे नाले हिकु एकड़, छो त नंढे पुट सां गॾु हो, उन करे बनी सभु वेही नंढे पुट जे खाते में। हाणे साईं मुफ्ती साहब रुजू करियो, भाउ नाराज़ थी पिया, विड़ी पिया। मुफ्ती साहब चई त वालिद साहब तव्हांजे जेका वसियत कई हुई या तक़सीम कई हुई या नाले करे वियो, उहो ज़ुल्म करे वियो। वसियत जे बारे में कॾहिं बि ज़ुल्म जी वसियत नाफ़िज़ न थींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वाक़ियो आयो, सुनन अबू दाऊद जी रिवायत आहे। हिकु शख़्स अची करे चवणु लॻो, अल्लाह जा पैगंबर
वालिद साहब फौत थी वियो हलियो, उनजे पोयां मिल्कियत हुई 6 उनजा ग़ुलाम, उहे 6 ई मुदब्बर करे वियो हलियो। चई वियो त आऊं मरां तव्हां 6 ई आज़ाद आहियो, ऐं असां वटि वरी जेके औलाद आहियूं उन वटि का मिल्कियत कोन्हे, सफ़ा बिल्कुलु हथ ख़ाली आहियूं, मुफ़लिस आहियूं। अल्लाहु अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहे जेके 6 ग़ुलाम मुदब्बर करे वियो, 6 खे घुराए करे फरमायूं त क़ुरानदादी थींदी, वसियत जाइज़ आहे 3 हिसे में। पाण क़ुरानदादी फरमाई उन कुणे में पाण सभु 3 हिसा कया, 2 ग़ुलाम हिकिड़े कुणे में, हिकिड़े पर्ची में, हिकिड़े पासे 2 ॿिए हिसे में, ऐं मज़ीद जेके बक़ाया 2 हुआ उहे 3 हिसे में, कुल 3 हिसा कया। उन खां पोइ क़ुरानदादी थी, उन्हनि मां जिन जो नालो आयो पाण तव्हां 2 आज़ाद आहियो, जेको 3 हिसे में 3 हिसे में वसियत ते तहमील थी। बाक़ी जेके 4 हुआ उन्हनि खे पाण फरमायूं तव्हां आज़ाद कोन आहियो, अभी हिननि ॾिणनि जी मिल्कियत आहियो। पोइ इमामुल अंबिया एॾा नाराज़ थिया, फरमायूं जेकॾहिं हिन माण्हुनि जी तदफ़ीन खां पहिरीं मूंखे ख़बर हुजे हा त आउं हिनखे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न थियणु कोन ॾियां। हिन एॾो वॾो ज़ुल्म कयो, ऐं पाण वटि इहो ज़ुल्म आहे। पाण सम्झंदा आहियूं त बाबा लिखी वियो आहे, हाणे बाबा वञे खॾ में, वञे पियो अॻिते अॻियां आख़िरत में लोड़े, पर मूंखे पोइ हलणो न आहे। बाबा त भोॻींदो ई, पर जंहिं ॼाणी बुझी इन ज़ुल्म वारी वसियत ते अमल कयो, यकीनन इहो माण्हू ज़रूरु भोॻींदो। पर जेकॾहिं फ़ैसिलो अची वियो मौलवी साहब जो जाइज़ कोन्हे, तव्हां उन फ़ैसिले ते हा कई आहे पर राज़ी कोन आहियो, तॾहिं तव्हांखे अज्र कोन मिलंदो। तव्हां उन फ़ैसिले जे मुताबिक़ अमल कयो आहे, पर दिल जे अंदरि तव्हां अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले ते राज़ी कोन आहियो। अल्लाहु अकबर। इहो तव्हांजो राज़ी न हुजण बि तव्हांखे अल्लाह जे पैगंबर ते जेको सचो ईमान आहे उन ईमान जे दायरे में कोन थो आणे सघे। उन खे फरमाई पोइ जेको तव्हां फ़ैसिलो करियो था उन फ़ैसिले जे बारे में दिलनि में हरज महसूस न कनि, वयुसल्लिमू तस्लीमा, ऐं चङीअ तरह पंहिंजी ख़ुशीअ सां दिल जी गहराइयुनि सां उनखे क़बूल करे वठनि, तस्लीम करे वठनि। अल्लाहु अकबर। इहो मयार अल्लाह जे पैगंबर जी इताअत जो इहो मयार आहे। इहो मयार कोन्हे त निमाज़ में साईं तव्हां ॻाल्हि पे कई, सही बुखारी जी रिवायत आहे त निमाज़ में रफ़ुल यदैन रसूलुल्लाह कंदा हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। निमाज़ में अल्लाह जा पैगंबर इमामुल अंबिया, सही बुखारी में आहे, जॾहिं निमाज़ शुरू कंदा हुआ त हिन में हथनि खे पंहिंजनि खे मथे खणंदा हुआ, पंहिंजे कुल्हनि बराबरि, आङुरियुनि जा मथियां हिसा जेके छेड़ा उहे कुल्हनि बराबरि। पोइ जॾहिं पाण रुकू में वेंदा हुआ तॾहिं बि, जॾहिं रुकू खां उथंदा हुआ तॾहिं बि, 2 रकात पढ़ी सिधा थींदा हुआ 3 जे लाइ, तॾहिं बि रफ़ुल यदैन कंदा हुआ। सही बुखारी जी रिवायत आहे, इमामुल अंबिया जो तरीक़ो आहे, ता हयात इहो अमर रहियो आहे। सहाबा किराम 10 सहाबा जमातूं करे ऐं ॾेखारियो, उन्हनि सहाबा किराम इहा रफ़ुल यदैन कई। 10 सहाबा, हिकु नौजवान सहाबी अबू हुमैद अस-साइदी जे पोयां नमाज़ पढ़नि था, रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़ाए थो ऐं दावा करे थो अॼु आउं अव्हांखे इमामुल अंबिया वारी निमाज़ पढ़ाईंदुसि। चवनि था तूं असां खां नंढो, अल्लाह जे पैगंबर सां घटि रहे गॾु, तूं ही दावा कीअं पियो करी, पढ़ी ॾेखार। निमाज़ पढ़ाए थो, सलाम फेरे थो। सुनन अबू दाऊद जी रिवायत आहे, साहबा चवनि था तो बिल्कुलु अल्लाह जे पैगंबर वारी निमाज़ पढ़ी ॾेखारी आहे। सुनतूं वाज़े, तरीक़ो वाज़े, शुबो कोन्हे। ऐं वरी सभई जेके अहल सुन्नत वल जमाअत जा दावेदार जेके मसलक आहिनि, उहे सभई चवनि था त घटि में घटि जिंदा जाइज़ आहे। चवंदा अफ़ज़ल ऐं मफ़ज़ूल जो चकर आहे, पर को बि इनजे नसख़ जे हवाले सां को बि रासिख़ फिल इल्म को माण्हू दावा नथो करे। सभु जवाज़ जा क़ाइल आहिनि, पर चवंदो त यार असल ॻाल्हि इहा त मूं मसलकी तौर ते आउं कोन आहियां, उन करे आउं ईअं नथो करे सघां। अल्लाहु अकबर। तव्हां क़ुरान पाक ॿुधो पिया त छा इताअत इहा आहे जो असां इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह जूं सुन्नतूं हुजनि, उन्हनि जो तरीक़ो हुजे, सहाबा किराम जो जमे गफ़ीरन खे बयान करे, अल्लाह जे पैगंबर जे वफ़ात खां पोइ उन ते अमल थिए, उन ते तहमील थिए, उन खां पोइ बि पाण चऊं त छो त मसलो पाड़े जो आहे, मसलो बिरादरी जो आहे।
मसलो वनड़न जो है, मसलो फिक़ह जो है, तव्हां पंहिंजी दिल ते हथ रखी मूंखे ॿुधायो त इहा अल्लाह जे पैगंबर जी इताअत चइबी? हरगिज़ न चइबी। तंहिं करे दुनिया में वक़्तु ज़ाया मता कयो, दुनिया में वक़्तु ज़ाया न कजो। क़ुरान जे अंदरि अल्लाह कसम खयो आहे, हीअ कंहिं इंसान जो कसम कोन्हे। कुरान में अल्लाह कसम खयो आहे, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा हजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह जे पैगंबर जो हुक्म कोन्हे सल्लू कमा रअयतमूनी उसल्ली, नमाज़ ईअं पढ़ो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था। मिंबर ते इमामुल अंबिया चढ़ी करे नमाज़ पढ़ी ॾेखारी। साहबा किराम फरमायूं त मिंबर ते चढ़ी मूं नमाज़ एतिरे लाइ पढ़ी आहे तव्हां त मुंहिंजी इत्तिबा करियो, मुंहिंजी इताअत करियो। इमामुल अंबिया जो हुक्म आहे इताअत जो, इत्तिबा जो। जीअं आऊं पढ़ां थो, जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था ईअं पढ़ो। जेकॾहिं पोइ बि पाण लमायूं, लारायूं, कीबायूं, नटायूं, टिडियूं त तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो त इहा अल्लाह जे पैगंबर जी सची इताअत आहे या पंहिंजे दिलनि में खोट आहे। उन करे अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि अहिड़ी ताक़ीद पैदा कई आहे, एतिरो हिन आयत में ताक़ीद बयान थियल आहे जंहिंमें असां वटि इन खां पोइ ते हटण जी का गुंजाइश कोन्हे। हाणे आउं तव्हांखे इन आयत जे तनाज़ुर में सहाबा जो मिसाल ॾियां थो। लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द व इन तुबदू मा फी अनफुसिकुम औ तुख्फू युहासिबकुम बिहिल्लाह फयगफिरु लिमन यशा व युअज़िबु मन यशा वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। कुरान नाज़िल थिए थो, सूरह बक़रा जूं आख़िरी आयतूं, ये आख़िरी ॿिनि आयतुनि खां मथी आयत आहे। अल्लाहु अकबर। आयत नंबर 84। अल्लाह तव्हांजी दिलनि जो बि मुहासिबो कंदो, अल्लाह तव्हांजी ज़ाहिरी ॻाल्हियुनि जो मुहासिबो कंदो। सहाबा किराम परेशान थियनि था, इमामुल अंबिया वटि अचनि था, अल्लाह जा नबी नमाज़ूं पढ़ूं था, रोज़ा रखूं था, पर अल्लाह जा नबी दिलनि ते कंट्रोल कोन्हे। दिलनि जा वसवसा अल्लाह उन्हनि ते बि असांजी पकड़ कंदो। केॾा वेंदासूं? परेशान थी विया आहिनि। अल्लाह फरमाए थो अल्लाह ज़ाहिरी ॻाल्हियुनि ते पकड़ कंदो ऐं अल्लाह जेके दिलनि में लिकायो था अल्लाह उन जो तव्हां खां हिसाब वठंदो, मुआख़िज़ो कंदो, तव्हां खां हिसाब किताब वठंदो। साहबा किराम जो अल्लाह जा पैगंबर हिन हुक्म ते अमल, अल्लाह जा पैगंबर इन एतिराज़ ते नाराज़ थिया। फरमायो तव्हांजो छा ख़्याल आहे? त ईअं चवणु चाहियो था जीअं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मूसा अलैहिस्सलाम खे चयो बनी इसराइलिन त समिअना व असैना, असां ॻाल्हि त ॿुधूं पिया अल्लाह जी वही तौरात में चए पई ॿुधीसूं व असैना, पर मञण वारा कोन आहियूं, ॾुखियो आहे। वही ॿुधूं पिया, तौरात वाकई अल्लाह पारां आहे, तूं बराबरि अल्लाह जो पैगंबर आहीं, पर हाणे जेके तव्हां कम चओ पिया हे ॾुखिया कम केरु कंदो? व असैना, ॿुधोसूं मञीदासूं कोन, नाफ़रमानी करियूं था, मञण असांजे वस जी ॻाल्हि कोन्हे का। पर छा अव्हां ईअं चवणु चाहियो था? तव्हां चओ समिअना व अताना, या रब तुंहिंजो हुकुम आहे, असां कननि सां ॿुधो, हिन जिस्म सां मञो। तव्हां ईअं चओ, बसि ॿियो अव्हांखे कुझु बि न आहे करणो। अल्लाह अकबर। साहबा किराम सोचो कोन, उते जो ते चवनि था समिअना व अताना, अल्लाह जी ॻाल्हि ॿुधीसूं कननि सां, व अताना, जीअं अल्लाह जो हुकुम तीअं तस्लीम कयोसूं, तस्लीम कयोसूं। अल्लाह खे उन्हनि जी अदा एॾी वणी जो अल्लाह इन पंहिंजे हुकुम जे अंदरि नरमी पैदा फरमाए छॾी। अल्लाह अकबर। आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बिही वल मुमिनून, ईमान आंदो अल्लाह जे पैगंबरनि, अल्लाह जे रसूल ईमान आंदो अल्लाह जी नाज़िल कयल वही ते, अल्लाह जे फरिश्तनि जो बि ईमान आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जा फरिश्ता बिन ते ईमान आणी था, अल्लाह जे पैगंबर जा सहाबा अल्लाह जी नाज़िल कयल वही ते ईमान आणी था। ला नुफर्रिकु बैन अहदिन मिन रुसुलिहि व क़ालू समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। सहाबा जी ॻाल्हि, सहाबा जो जवाब, इमामुल अंबिया जी इताअत में चयल अल्फाज मुंहिंजे रब खे एॾा वणिया जो सहाबा जे इन क़ौल ऐं क़रार के अल्लाह कुरान जो हिस्सो बनाए छॾियो। वक़ालू समिअना व अताना, उन्हनि जवाब ॾिनो या रब तुंहिंजी ॻाल्हि ॿुधीसूं ऐं मञीसूं। गुफ़रानक
गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। या रब असांखे माफ़ कजाएं, सुभाणे तुंहिंजी बारगाह में मोटी हाज़िरी ॾियणी आहे। ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा। अल्लाह हुकुम में नरमी खणी आयो, अल्लाह हुकुम में नरमी नाज़िल फरमाए थो। अल्लाह अवां खे अवां जे वस खां वधीक आज़माइश में न विझंदो। अल्लाह अवां ते एतिरो बार न विझंदो जेको खणण अवां जे कुल्हनि में उन बार खणण जी ताक़त ऐं सघ न हुजे। ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मा इक्तसबत। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना अव अख़्तअना। रब्बना व ला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अला अल्लज़ीना मिन क़ब्लिना। रब्बना व ला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। अल्लाहु अकबर। अल्लाह जे पैगंबर फरमान आहे, मुस्लिम अहमद जी रिवायत आहे त इन सूरह बकरा जी आखिरी आयत में जेके दुआऊं आहिनि, हर दुआ खां पोइ अल्लाह पंहिंजे मोमिन बाने खे जवाब ॾे थो त क़द फ़अलतु, तो घुरियो मूं कयो, तो माफ़ी घुरी मूं तोखे माफ़ कयो, तो पंहिंजे कुलनि ते बार जी हल्काई घुरी मूं तुंहिंजो बार हल्को कयो, तो ख़ताउनि जी माफ़ी घुरी मूं तोखे माफ़ी ॾिनी, तो पंहिंजी भुल में कयल गुनाहनि जी माफ़ी घुरी मूं तोखे माफ़ी ॾिनी, तो काफ़िरनि ते ग़लबो घुरियो मूं तोखे ग़लबो ॾिनो, तो मूंखां दरगुज़र करण जी दरख़्वास्त न कई मूं तोखां दरगुज़र कयो। अल्लाहु अकबर। हर आयत जे जवाब में अल्लाह जवाब ॾे थो त क़द फ़अलतु, मूं ईअं कयो। सिलो छाजो आहे? ही सिलो इताअत जो आहे, ही सिलो फरमान बरदारी जो आहे, ही सहाबा किराम जी मिसाली इताअत जो हिकु अज़ीम कारनामो ऐं मिसाल आहे। हुननि जवाब में न को लारायो, न को लवायो, न को नटायो, न को का बहाने को बहानो तलाश कयो, का बि शइ न पोते कोन हटिया। बस चऊं असां अल्लाह जे पैगंबर जी फरमान बरदारी कईसूं, अल्लाह जे पैगंबर असांखे ॾस ॾिनो आहे, अवी चओ समीना वाताना, बस ॻाल्हि ख़तम थी वई हली। साहबा ईअं चयो। अल्लाह जिते नरमी पैदा फरमाई उते अल्लाह उन कौल खे क़ुरान जो हिसो बणायो। सबक़ कहिड़ो आहे हिन में? सबक़ इहो आहे त जॾहिं हिकु मोमिन पंहिंजो अक़ीदो ठाहे वठे थो, पंहिंजो मनहज ठाहे वठे थो त मूंखे ॻाल्हि मञणी आहे अल्लाह जी, अल्लाह जे पैगंबर जी, पोइ चाहे दुनिया नाराज़ थी वञे, मोमिन खे सिर्फ़ एतिरी हिम्मत करणी आहे, पोइ मदद बंदे जी अल्लाह करे थो, मदद अल्लाह करे थो। तव्हांखे इताअत जी पकी नियत करणी आहे, कम केतिरा ॾुखिया छो न हुजनि, तव्हां इताअत जो जज़्बो पैदा करियो, उन्हनि कमनि में आसानी अल्लाह पैदा कयो। तव्हां सोचे कोन सघो त ही कम कीअं थींदा, हीअ इताअत आऊं कीअं कंदुसि, फरमान बरदारी कीअं थींदी, पर अल्लाह ताला तव्हांजे जज़्बे, तव्हांजी सच्चाई, तव्हांजी सदाकत, तव्हांजी मोहब्बत, तव्हांजो शौक़, तव्हांजी रग़बत, इन रग़बत खे अल्लाह क़बूल करे थो ऐं तव्हांजे लाइ इताअत ईअं अल्लाह ताला आसान करे थो जहिड़े तरीक़े सां पाण माखी इस्तेमाल करियूं था, पाण खीर पियूं था, पाण पाणी शीरीर पियूं था। अल्लाह ताला इताअत असां लाइ एतिरी आसान करे छॾे थो, पर कॾहिं जॾहिं उहो जज़्बो हुजे, जॾहिं उहो शौक़ हुजे। शौक़ खां बग़ैर, बिना शौक़ वारी इताअत, मुल इताअत, निफ़ाक़ वारी इताअत। अब्दुल्लाह इब्न उबई रईसुल मुनाफ़िक़ीन अल्लाह जे पैगंबर जी इताअत कंदो हो या न? भला तव्हां ॿुधायो। मुनाफ़िक़ीन अल्लाह जे पैगंबर जी इताअत में नमाज़ो पढ़ंदा हुआ या न? पर अल्लाह ताला क़ुरान पाक में वाज़ह तौर ते चयो त अल्लाह खे इन्हनि जी इन नफ़क़ात, इन ख़र्च करण जी का परवाह कोन्हे, अल्लाह क़बूल कोन कंदो। छो? हिन जी दिलनि में निफ़ाक़ आहे, दिली तौर ते अल्लाह जा मुनकिर आहिनि, अल्लाह जे पैगंबर जा मुनकिर आहिनि। उनखे अल्लाह खे इन्हनि जे इन्हनि अमलनि जी, इन्हनि कूड़नि निमाज़नि जी, इन इताअत जी का परवाह कोन्हे का। उन करे मुस्लमानो, पाण खे पंहिंजे दिलनि में, पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु किरदार पेश करणो आहे, हिकु नमूनो पेश करणो आहे। उहो इहो त केॾो बि इंसान गुनाहगार छो न हुजे, पर उनजी नियत इहा हुजे त अल्लाह जो फरमान अची वियो, अल्लाह जे पैगंबर जो फरमान अची वियो, मूंखे पोइ ते हलणो कोन्हे, मूंखे इताअत करणी आहे। निमाज़ जो मामिलो हुजे, अक़ीदे जो मसइलो हुजे,
देती नज़ीर मसलो हुजे, कारोबार मसलो हुजे, उनखे पोइते मुड़णो कोन्हे। अगर मुड़ी वियो पोइ शिकाक आहे, शिकाक। अल्लाह जे पैगंबर जी नाफरमानी, अल्लाह जे पैगंबर जे सहाबा जे तरीक़े खां इनहिराफ, इहो शिकाक। ऐं शिकाक इहा हर धर्मी, इहा अनापरस्ती, इहो ज़िद आहे जंहिंजो नतीजो तमामु घणो बुरो आहे। ॻाल्हि में कईसीं त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो मिसाल जेको सहाबा किराम किरदार पेश कयो, अल्लाह उनखे क़ुरान पाक जो हिसो बणायो। ऐं तव्हांखे सहाबा जी ज़िंदगी में हिकु ॿियो मिसाल ॾियां थो। जंग अहज़ाब खां पहिरीं सहाबा किराम जी ज़हन सादी थी चुकी हुई त अव्हांखे आज़मायो वेंदो। अल्लाहु अकबर। अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलू मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वद्दर्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल अर्रसूलु वल्लज़ीना आमनू मअहु मता नसरुल्लाह अला इन्न नसरुल्लाहि क़रीब। अवां ते आज़माइशूं ईंदियूं, अवां खां पहिरियों ते वॾियूं आज़माइशूं आयूं हुयूं। जन्नत माण्हुनि खां सवली कोन्हे। पहिरियां जेके तव्हां खां पहिरियां अहले ईमान हुआ उहे पंहिंजे नबियुनि सां गॾिजी करे इहो चवणु लॻा त अल्लाह जी मदद करे ईंदी। ख़बरदार, अल्लाह जी मदद तमामु क़रीब आहे। सहाबा किराम जी ज़हन सादी थी चुकी हुई। जंग अहज़ाब में अहद फिक्री थी, बनु क़ुरैज़ा वारनि बग़ावत कई, उन्हनि अहद तोड़ियो, बेवफ़ाई कई ऐं सभई कुफ़ार उन सां मिली विया हलिया। जंग अहज़ाब जो जॾहिं वक़्तु आयो, अल्लाह अकबर, उन वक़्तु सहाबा किराम ते तमामु वॾी आज़माइश अची कड़की हुई, तमामु वॾो ॾुखियो मड़ेलो। अल्लाह अकबर। पर क़ुरान करीम जेको मंज़र पेश कयो आहे, अगर तव्हां मंज़र पढ़ंदा त तव्हां तअज्जुब में पइजी वेंदा त अल्लाह खे हुननि जी आख़िर कहिड़ी अदा वणी हुई जंहिंजे करे अल्लाह ताला सहाबा किराम जे उन तर्ज़ अमल खे क़ुरान में पेश कयो आहे। तव्हां हैरान थींदा आहियो। वलम्मा रअल मुमिनून अल अहज़ाब क़ालू हाज़ा मा वअदना अल्लाहु व रसूलुहु व सदक़ अल्लाहु व रसूलुहु व मा ज़ादहुम इल्ला ईमानन व तस्लीमा। वलम्मा रअल मुमिनून अल अहज़ाब, सहाबा किराम क़ुरान खे मोमिन चवे पियो। बाद जो माण्हू, अॼु जो माण्हू हिन ख़तरनाक दौर जो हिकु बेईमान माण्हू उन्हनि सहाबा किराम जे बारे में जेकॾहिं ताना ॾे थो, उनखे क़ुरान पाक जो मुतालो करणु घुर्जे, उनखे फ़ैसिलो करणो पवंदो या त क़ुरान सचो आहे या ही अॼु जे दौर जो हिकु बेनमाज़ी, हिकु बेईमान सचो आहे। उनखे फ़ैसिलो करणो पवंदो। अल्लाह जी वही, अल्लाह जो क़ुरान चवे थो वलम्मा अल मुमिनून अल अहज़ाब, मोमिन सहाबा इमामुल अंबिया जा जानिसार वफ़ादार जॾहिं अहज़ाब खे ॾिसनि था, लश्कर हिकिड़ो कोन्हे को। अगर हिकु हुजे हा पोइ त हिज़्ब हुजे हा। हिज़्ब जी माना हिकु लश्कर। क़ुरान चवे थो अहज़ाब कई क़िस्मनि जा लश्कर आहिनि, तरफ़ तरफ़ खां, हर पार खां, हर तरफ़ खां ही लश्करनि जा झुंड अची पाण में मिलिया आहिनि। वलम्मा रअल मुमिनून अल अहज़ाब, सहाबा किराम ही जमाअतूं ॾिसनि था, दुश्मननि जा जथा पाण में मिली चुका आहिनि। अॼु नियत इहा आहे मदीने में को मुस्लमान ज़िंदह कोन रहंदो। अरे सभिनी खे क़त्ल करे उन्हनि खे टुकड़ा टुकड़ा कयो वेंदो। क़ालू हाज़ा मा वअदना अल्लाहु व रसूलुहु, सहाबा चवनि था ही लश्कर कुझु कोन्हे के, ही त अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जा कयल वाइदा अॼु पूरा थी रहिया आहिनि। व सदक़ अल्लाहु व रसूलुहु, अल्लाह सचो आहे, अल्लाह जो हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सचो आहे। व मा ज़ादहुम इल्ला ईमानन व तस्लीमा, लश्करनि जे उन जोश ऐं जज़्बे, उन लश्करनि जे रोब हिन ते कुझु बि असर न कयो। व मा ज़ादहुम इल्ला ईमानन व तस्लीमा, हिन जो ईमान अञा वधीक ऊंचो थी वियो। ही इताअत गुज़ारीअ में अञा बि घणो अॻिते वधी विया हलिया। घबराइण वारा वाई को, हिननि खे यकीन हो ही लश्कर आहिनि, अॼु आज़माइश थींदी, पर इन आज़माइश जा वाइदा क़ुरान में अॻे अची विया आहिनि। अल्लाह असांखे ॿुधाए छॾियो आहे, अल्लाह जे पैगंबर इमामुल अंबिया ॿुधाए छॾियो आहे आज़माइशूं ईंदियूं, पर हटण वारा
माउ जावाई कोन आहिनि ही जेके माउ जावाई तजला आहिनि त अल्लाह जे पैगंबर जे दीन जा अंसार आहिनि अॼु हटंदासीं कोन हिते मरंदासीं हिक ॿिए पोयां जान ॾींदासीं पर हटंदासीं कोन ही अहज़ाब ही लश्कर ही केतिरा बि हुजनि हिननि सां हिते बीह करे मुक़ाबिलो कंदासीं कुरान करीम वो मंदर पेश करे मुखे ताके दस दिनो तो जिन जो अल्लाह के पैगंबर ते यकीन हो जे जिन जे दिलनि में इताअत जो जज्बो बेदार हो जे उहे जे करे तादाद के अंदर केतरा थोड़ा छो हुजन पर उन्हनि जा जज्बा उहे मजबूत उन्हनि जा जज्बा पहाड़ खां वधीक मजबूत हूंदा आहिनि ऐं अल्लाह उन्हनि जे जज्बनि जी कदर कंदो आहे अल्लाह वट कदर इताअत जो है जज्बे जो है अल्लाह वट कसरत जो को मयार कोने को अल्लाह ताला एक बियो मंदिर पेश कयो है अल्लाह अकबर एक वक्त आयो जंग औद लगी जंग औद में जो कुछ थियो नुकसान थियो तांजे इल्म में है 70 साहबा शहीद थिया इमामुल अंबिया जा रुबाई अगिया 4 दंद ब मथिया बहथिया दंद मुबारक शहीद थिया इमामुल अंबिया रत मां रत पत्ता है 70 साहबा शहीद 70 साहबा जख्मी साहबा थकावट मां टुटी पिया शाम जो खबर पई त अबू सुफियान ऐलान कर छड़ियो है तादा मोकियो तव मदीने में जी ही पहुंचंदा पान के मदीने ते कड़की पड़नो है अरे जेको रह रखियल इन सभनी के कत्ल करे मदीने में जो नालो मिटाइणो है हे काफिलो आयो माण्हू अची ॿुधायो त अल्लाह जा पैगंबर अबू सुफियान दोबारा माण्हुनि खे गॾु करे चुको आहे ऐं तव्हां ते इजो मदीना तैयबा ते हमलो करण जे लाइ उतां खां हुननि जो लश्कर दोबारा नए सिरे सां नई तयारी सां अचे पियो अल्लाह अकबर साहबा किराम जी थकावट जो हाल इहो आहे जो हिकड़ी कब्र जे अंदर हिक खां वधीक साहबा किराम खे दफन कयो वञे पियो एतरी भी हिम्मत कोन जो उन पत्थर के टोड़े करे अलग अलग कब्रूं ठाहियूं वञनि अल्लाह अकबर इहा थकावट जो इहो आलम 70 साहबा किराम जख्मी है कंहिंजी मां भगी पई आहे कंहिंजी जंग भजी पई आहे कंहिंजे चेहरे ते जख्म आहे कंहिंजो मथो फाटल आहे अल्लाह अकबर इमामुल अंबिया फरमायो साहबा तैयार थियो पान के इन्हनि माण्हुनि जो पीछो करणो आहे अबू सुफियान ऐं जेको लश्कर आहे पान के पीछो करणो आहे जेकॾहिं न त मदीने ते हमलो थी वियो नाकाबिल तरह में सां थींदो अल्लाह अकबर साहबा किराम छा चयो साहबा किराम जेको चयो उहो अल्लाह क़ुरान जो हिस्सो बणायो आहे الذين استجابوا لله والرسول उहे माण्हू जिन अल्लाह जे पैगंबर जी ॻाल्हि जी इताअत कई الذين استجابوا لله والرسول من بعد ما أصابهم القرح للذين أحسنوا منهم اتقوا أجر عظيم इन खां पोइ जो ज़ख्मी थी चुका आहिनि ज़ख्मनि सां चूर आहिनि उन जे बावजूद अल्लाह जो हुकुम आयो अल्लाह जे पैगंबर जो हुकुम आयो ही लाराइण वारा माण्हू न हुआ ही तैयार थी विया दोबारा असलिया खणी करे ही सिरऊं पाए इमामुल अंबिया जे पोयां कतारनि में बीह रहिया इमामुल अंबिया तां अॻियां हलो ये जमात ही जख्मी माण्हू ही हथ वहे पियो ही बाहूं जख्मी ही टंगूं जख्मी ही पेर जख्मी चेहरा जख्मी ही मथा फाटा पिया आहिनि इन हालत में बि जख्मी साहबा इमामुल अंबिया जे पोयां रवाना थी वञनि था क़ुरान इहो मंदर पेश करे थो من بعد ما أصابهم القرح زخمن पहुचण खां पोइ अल्लाह जे पैगंबर जी इताअत कनि था للذين آسنوا منهم اتقوا أجر عظيم الذين إذا قال لهم الناس إن الناس قد جمعوا لكم فاخشوهم فزادهم إيمانا وقالوا حسبنا الله ونعم الوكيل فانقلبوا بنعمة من الله وفضل لم يمسسهم سوء واتبعوا رضوان الله والله ذو فضل عظيم ये सहाबा जिनके मानो अची करे मुख्तलिफ काहद अची करे बुधाइन था इन्नन्नास क़द जमअू लकुम अबू सुफियान ऐं सभई काफिर गरजी विया आहिनि अवां खे खत्म करण जे लाइ अरे काफिरा तयार थी रहिया आहिनि फख्शहुम तंहिं करे डिजो पंहिंजो पाण खे बचायो भॼी करे मैदान खाली करियो जवाब चायो अल्लाहु अकबर फज़ादहुम ईमान वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील ईमान अञा वधी वियो हलियो अल्लाह जे पैगंबर जी इताअत जे लाइ वरी मरण लाइ तयार आहिनि 70 साहबा साम्हूं ज़ख्मी थी
पर को भी खौफ कोने को हिरास कोने को जानन जी परवाह कोने का ही जानियो मुझे तरन ते रखी करे इमामुल अंबिया री इताअत जे लाए मुझे पैरम ते खड़ा आहिनि। कुरान चवे तो चवन था हस्बुनल्लाहु व निअमल वकील। इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु जी रिवायत आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम खे जने बाहि में उछलाए वियो तने चवे हस्बुनल्लाहु व निअमल वकील। ऐं मुहम्मद करीम खे जने मान चयो इज़ क़ाल लहुमुन नास इन्न नास जमअू लकुम फख्शवहुम फज़ादहुम ईमाना व क़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। जेके अल्फाज इब्राहिम चया उवे अल्फाज मुहम्मद करीम चया उवे अल्फाज मुहम्मद करीम जे जानसार सहाबा चया। कुरान वो मंजर पेश कयो वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील फंक़लबू बिनिअमतिन मिनल्लाहि व फ़ज़ल। वो अल्लाह जे फज़ल सां वापस मोटिया अल्लाह जी नेमतन सां वापस मोटिया। लम यमससहुम सूअ व तबअू रिज़वानल्लाह। हुन जो वार बि बिमू कोन थियो उनके कार तकलीफ कौन पहुंची ही काफिला जरे खबर पवेन थी इमामुल अंबिया दोबारा तैयार हैं सहाबा दोबारा वहण लाए तैयार हैं ही जख्मी सहाबा ही पेरन सा मंडा छोन होजन अवा सा वहण लाए तैयार हैं बजी वा मैदान खाली थी वियो मैदान खाली थी वियो। कुरान मंजर पेश कयो आहे तो ये मानो फंक़लबू बिनिअमतिन मिनल्लाहि व फ़ज़ल अल्लाह जी नेमत ऐं फज़ल सां वापस मोटिया। लम यमससहुम सूअ काब तकलीफ को दुख कोन नसियो वतबअू रिज़वानल्लाह अल्लाह जी रज़ा जा पैरोकार हुआ अल्लाह जी रज़ा जा पैरोकार हुआ उन करे अल्लाह उनके वधीक कोन आज़मायो। वल्लाहु ज़ू फ़ज़लिन अज़ीम अल्लाह वॾे फ़ज़ल वारो आहे। इहो ई उसूल अल्लाह ताला उन्हनि लाइ ऐं असां सभिनी लाइ मुश्तरक ॾिनो हो वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। मर्द हुजे या औरत हुजे जेकॾहिं मोमिन आहिनि उन्हनि खे इख्तियार कोन्हे जो अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे फ़ैसिले आॾो पंहिंजा इख्तियार हलाइनि। हाणे पंहिंजे ज़मीर खां पुछो पंहिंजे ज़मीर खां पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसूं त अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जा हुक्म अचनि था पाण केतिरो तस्लीम करियूं था पंहिंजा केतिरा इख्तियार हलायूं था। तव्हां ॾिसो नमाज़ ॾिसो अक़ीदो ॾिसो किरदार ॾिसो सिला रहमी ॾिसो हिलाल ऐं हराम जो तमीज़ ॾिसो शराब नोशी ॾिसो जुआकारी ॾिसो अल्लाह अकबर जेके बि जराइम आहिनि सभई जुर्म सां मौजूद आहिनि वरी बि चवंदा था आहियूं पक्का लेडीस आहियूं पक्का इतार गुज़ार गुनाह जेको ॾिसूं था वो करियूं था पर आहियूं सही खानदानी तौर ते पक्का मुआहिद। अल्लाह जा मानो ही इताअत गुज़ारी ही वॾो शरफ़ आहे। यो शरफ नसीबदार माण्हुनि खे हासिल थिए थो। इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिहि लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अतअना व उलाइका हुमुल मुफ़्लिहून व मन युतिइल्लाह व रसूलहु व यख़शल्लाह व यत्तक़ी फउलाइका हुमुल फ़ाइज़ून। कुरान चवे थो मोमिननि जो तरीक़ाकार मोमिननि जो मनहज मोमिननि जी रविश मोमिननि जो क़ौल करार यो हुंदो आहे जिन्हनि खे चयो वेंदो आहे इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिहि लियहकुम बैनहुम अचो अल्लाह ॾांहुं अचो अल्लाह जे पैगंबर ॾांहुं। दोस्त चवंदा आहिनि दादा क़ुरान में त इहो कोन्हे क़ुरान में त इहो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउ रसूल उलिल अम्रि मिनकुम ॿिनि जी इताअत फ़र्ज़ कोन्हे टे जी इताअत बि फ़र्ज़ आहे। उहो टियों केरु आहे उहो हर कंहिं फ़िक़ह जो इमाम उहो टियों आहे। इमाम मालिक रहमहुल्लाह इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह इमाम शाफ़िई रहमहुल्लाह इमाम अहमद रहमहुल्लाह ये सब इन टे हुक्म में शामिल आहिनि। एस ताईं जो पंहिंजा हुक्मरान ये सब इन में शामिल आहिनि। तंहिंजे करे इताअत में असां टिनि शयुनि जा पाबंद आहियूं अल्लाह जी अल्लाह जे नबी जी ऐं गॾो गॾु उलुल अम्र हुक्मरान ऐं उलमा मुफ्तियान आइमा दीन। पर
जेको आयत जो अगियो हिस्सो जेको आहे फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। अल्लाहु अकबर। कुरान जो अंदाज़ निरालो है। कुरान हुज्जत पूरी दे छड़ी है। कंहिं माण्हू वटि जवाब ना है जो आयत जो अधी सो पढ़ी करे ऐं पंहिंजो मसलक ठाहे वेही रहे। कुरान चवे थो जेकॾहिं तव्हां में इख्तिलाफ थी पवे इदा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम, जॾहिं उन्हनि खे घुरायो वञे थो, दावत ॾिनी वञे थी, अचो अल्लाह जे नबीअ ॾांहुं, अचो अल्लाह जे क़ुर ॾांहुं, तव्हां तो फ़ैसिलो थिए। ये हुक्म है ना फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल। जॾहिं इख्तिलाफ थिए इख्तिलाफ जे फ़ैसिले जे लाइ उन मामले खे पेश करियो अल्लाह जे क़ुरान ते, मुहम्मद रसूलुल्लाह जे फ़रमान ते। ये उसूल है, ये उसूल है। इताअत करियो हुक्मरान जी भी करियो मअरूफ़ कमन में, आइम्माए दीन जी भी इताअत करियो। छा में जंहिंमें अबू बकर सिद्दीक खलीफतुल मुस्लिमीन सही बुखारी जी रिवायत आहे या अय्युहन नास अतीऊनी फीमा अतातुल्लाह व रसूलहू, मुंहिंजी इताअत करियो तेस ताईं जेस ताईं आऊं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत करियां। पर जॾहिं ॾिसो त आऊं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत कोन पियो करियां, पोइ मुंहिंजी इताअत न कजो। को शक शुबो बाक़ी आहे त इताअत तेस ताईं आहे जेस ताईं उन जो कौल, उन जो किरदार, उन जो अमल अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत में हुजे। पर पाण वटि न आहिनि त न, जंहिंजी बि इताअत शर्त आहे, फर्ज़ आहे। कुरान चवे थो जॾहिं इख्तिलाफ थिए उहो निमाज़ में हुजे, उहो अक़ीदे में हुजे, उहो अल्लाह जी ज़ात जे बारे में हुजे, अल्लाह जी ज़ात किथे आहे, कंहिं मसइले में इख्तिलाफ हुजे, फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल, को अल्लाह ॾे मोटायो। फ़ैसिलो इमाम कोन कंदा, फ़ैसिलो हुक्मरान कोन कंदा, फ़ैसिलो अल्लाह जो, फ़ैसिलो इमामुल अंबिया जो। उनखे फरमाई इदा दुऊ इलल्लाहि व रसूलिही, जॾहिं इन्हनि खे सॼो वञे थो हाणे अचो त फ़ैसिलो करायूं था अल्लाह खां, अल्लाह जे पैगंबर खां। ऐं यक़ूलू समिअना व अताना, जवाब में चवंदा आहिनि अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी ॻाल्हि ॿुधीसूं ऐं मञीसूं, बुधीसूं ऐं मञीसूं। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, कुरान चवे थो इहे माण्हू कामयाब आहिनि। व मन युतिइल्लाह व रसूलहू व यख़्शल्लाह व यत्तक़ी, जंहिं इताअत कई अल्लाह जी, अल्लाह जे पैगंबर जी, ऐं पोइ दुनिया में डिॼंदो रहियो, अल्लाह जे ख़ौफ़ ख़ातिर दीन ते क़ाइम ऐं दाइम रहियो, फ उलाइका हुमुल फ़ाइज़ून। कुरान चवे थो इहे माण्हू कामयाब आहिनि। इहो उसूल आहे, इहो मयार आहे। इताअत जे अंदर इंसान अहिड़ी इताअत करे जंहिं इताअत जे अंदर बिटाई न हुजे, इताअत में बिटाई न हुजे। बिटाई निफाक आहे। चवंदा आहिनि यार हिते अचूं था तव्हां जहिड़ा, हुते वञूं था हुननि जहिड़ा, रबिउल अव्वल में हुननि जहिड़ा, ऐं उन खां पोइ 10 मुहर्रम हराम ते हुननि जहिड़ा। इहा इताअत कोन्हे, इहो रवाज। इहा इताअत कोन्हे, इहो रवाज आहे। इदा लकुल लज़ीना आमनू क़ालू आमन्ना व इदा खलौ इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन। इहो तरीक़ो निफाक वारो आहे। जॾहिं मोमिननि अचनि था, चवनि था असीं तव्हां जहिड़ा, तव्हां सां गॾु मोमिन आहियूं। जॾहिं मोमिननि जे दुश्मननि वटि वञनि था, चवनि था असीं असल त आहियूं ई तव्हां सां गॾु, हिननि खे मिड़ई पिया लोली पाप ॾियूं। चवंदा हिन खे विंदरायूं पिया, सहाबा खे विंदरायूं पिया, मिड़ई पिया टाइम पास करियूं। चवंदा साईं दुनिया सां गॾु हलणो आहे, हुनखे बि राज़ी कबो, हिनखे बि राज़ी कबो, नाराज़ कंहिंखे कोन कबो। अदा दुनिया राज़ी रहंदी, पर अल्लाह जे राज़ पहिरियों जो उसूल कोन्हे। अल्लाह जे राज़ पहिरियों उसूल इहो आहे जीअं अल्लाह चयो तीअं करियो, जीअं अल्लाह जे हबीब चयो तीअं करियो। ऐं कीअं करियो? दिल जी मोहब्बत सां, शौक़ सां, प्यार सां करियो। अल्लाह बेड़ा पार न छॾींदो। दुनिया पूरी हिकिड़े पासे हुजे, अल्लाह अल्लाह जे पैगंबर जी इताअत, हुननि जी रज़ा ॿिए पासे हुजे। मोमिन कॾहिं बि हिन दुनिया जी हक़ी लालच में अल्लाह अल्लाह जे पैगंबर जे दीन खे न छॾींदो, कॾहिं बि नफ़रमानी न कंदो। तंहिं करे इहो उसूल रखो, इहो उसूल रखो त असांखे दुनिया में अल्लाह अल्लाह जे पैगंबर जी इताअत करणी आहे। दुनिया राज़ी रहे या नाराज़ रहे, असांजे लाइ इब्राहिम जो मिसाल, इमामुल अंबिया जो मिसाल, सहाबा जो मिसाल, खुलफाए राशिदीन पंहिंजी जाइ ते,
अहले बैत पंहिंजी जाइ ते अज़ीम इंसान आहिनि। हिकु आम साहबी है, आख़िरी ॻाल्हि करे ॻाल्हि खे ख़तमु कयूं था। आम साहबी है, सुनन दाऊद जी रिवायत है, हथ में सोन जी मुंडी ॿधल अथसि, सोन जी मुंडी। अल्लाह अकबर। इमामुल अंबिया ॾिसनि था सोन जी मुंडी कढराए करे उनखे फिटो कनि था, उछलाइनि था, फरमाइनि था छा अवामा को बाहि जो अंगारो पंहिंजे लाइ खन करे थो त बाहि जो अंगारो पाए पाण वेही रहे? अल्लाह जा पैगंबर सोन जी मुंडी करे कढी करे उछलाइनि था, पाण हलिया वञनि था। बाद में ॿिया साहबा चवनि था अदा अल्लाह जे पैगंबर जेका मुंडी कढी करे फिटी कई उहा पाइण जे लिहाज़ सां, पाइण मने आहे त मुंडी खणी वठ वञी करे घर वारनि खे इस्तेमालु करायो, औरतुनि लाइ सोन जाइज़ आहे, खपाए छॾियो। चई इमामुल अंबिया जेका मुंडी मुंहिंजे हथ में वठी करे उछलाए छॾी फिटी कई आहे, इहा मुंडी आऊं कॾहिं बि न खणंदुसि। आऊं इन मुंडीअ मां छो फ़ाइदो वठां जंहिं मुंडीअ खे अल्लाह जे पैगंबर उछलाए फिटी कई आहे? इहा इताअत जायज़ कम आहे, पर सहाबा जी दिल में तव्हां ॾिसो इताअत जो जज़्बो केॾो आहे जो अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जी इताअत जे मामले में हू ज़र्रे वार जे बराबर को शक बर्दाश्त नथा कनि। दुनिया जी कहिड़ी बि दौलत हुजे, कहिड़ो माल ऐं मता हुजे, कहिड़ो फ़ाइदो छो न हुजे, पर हुननि जो इहो मन जो अक़ीदो आहे त इताअत जेका आहे हुन इताअत में ॿहरूपी बिटाई बिटी पॉलिसी इहा न कबी। तंहिं करे अल्लाह ताला खां दुआ करियूं था अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे उन इताअत जी तौफ़ीक़ ॾे जेका अल्लाह वटि मक़बूल आहे, जेका इमामुल अंबिया जी वफ़ादारी आहे। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।